बिरिया रोड में खबर ईंदा सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियण बाद सेशन जज नौशरो फिरोज महबूब अली जवाहरी मुगवी जी वायरल थियल वीडियो जो नोटिस वठी छॾियो। इंसानी हक़नि जे ज़िले चेयरमैन सेशन जज नौशरो फिरोज महबूब अली जवाहरी अगवा थी वियल बिरिया रोड वासी पोरित नौजवान वहीद नोनारी जी वीडियो ऐं अगवा जी रिपोर्ट SHO बिरिया रोड खां तलब करे वरिती। सेशन जज SHO खे हिदायत कंदे चयो त सॼे मामले जी जांच करे जल्द मुकमिल करे जमा कराई वञे ऐं बांदी बणायल नौजवान खे आज़ाद करायो वञे। सेशन जज नौशरो फिरोज जी पुलिस खे हिदायत याद रहे त अगवा थियल नौजवान वहीद नोनारी कराची में ड्राइवरी कंदो आहे, जितां हू औरताणी आवाज़ में रखिजी अगवा थियो आहे। नौजवान पाण मुरादो वियो आहे जॾहिं त नौजवान जी रिहाइश नोनारी पाड़े बिरिया रोड में आहे ऐं नौजवान जी मोबाइल लोकेशन ओबावड़ो ऐं घोटकी जे कचे वारे इलाइक़े में मिली आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।